ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा बिल्कुटिन जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था कि हाणे हिम्मत रखी करे पंहिंजी सभु कमी कमज़ोरियुनि सां मुक्त थी वञो। दुनिया में हिन करे हिन दुनिया में हर मनुष्य आत्मा में कोई न कोई कमी कमज़ोरी। माण्हू हिक ॿिए जी चिंता थो करे कि कीअं सुधरंदो, कीअं छा थींदो। पर भॻवानु चईंदो आहे पहिरियों ख़ुदि जी चिंता करो, पहिरियों ख़ुदि ते रहम करो। अॼु वॾा सोचदा नंढनि जी चिंता आहे कीअं कंदा, लेकिन परमात्मा सर्व आत्माउनि जो पीउ चए थो मां तो सोच मुंहिंजो त संकल्प आहे कि तव्हां सभी जल्दी जल्दी सुधरी वञो। ॾिसो भॻवानु त असांजी आत्मा जो पीउ आहे। भॻवानु चईंदो आहे कि अगरि तव्हांखे कंहिंजी कमी नज़र अचे थी त तव्हां में बि कमी आहे। छोजी अगरि ॾिसो भॻवान में कोई कमी न आहे, इन करे भॻवान खे कॾहिं कंहिंजी कमी न नज़र ईंदी आहे। उहो सदा सभिनि जे लाइ सुठो सोचंदो। त असां में कमी आहे तॾहिं त असां ॿियनि जी कमियुनि खे दूर नथा करे सघूं, उनजे कारण टेंशन था करूं। भई माण्हू सोचंदो कि अगरि डॉक्टर जेको डॉक्टर हूंदो उहा सोचंदो भई मूंखे हिनजी बीमारी दूर करणी। भई डॉक्टर अगरि ॿिए जी बीमारी दूर न करे पाए ऐं हुनजे बारे में ई सोचंदो रहे ही बीमारी कीअं ठीकु थींदी, कीअं थी, मतिलबु हुनखे हुनजे बारे में नॉलेज न आहे। मतिलबु उहा हिन ॻाल्हि खे हुनखे सम्झ में न आहे, तॾहिं त हुनखे चईंदोसीं न हीअ हिनजो डॉक्टर न आहे, सम्झ न आहे। त उहो ई अगरि असांखे कंहिंजी चिंता थिए थी, फलानो ॿार, फलानी नूंहं, फलानो फलानो कीअं कंदो, छा कंदो, त मतिलब कि असांखे हुनजे उहा जेकी बि कमी कमज़ोरी आहे, असां जेकी बि हुन माण्हू में जो बि कमी कमज़ोरी आहे उनखे ख़तम करण जी असां में सम्झ न आहे, असां में शक्ति न आहे, तॾहिं त असां चिंता था करूं। त कमी त असां में बि आहे। अॼु असां अगरि कोई माण्हू ग़लती कंदो त असां हुन ते क्रोध कंदा आहियूं, या हुनखे डांटदा आहियूं, या हुनखे मारदा आहियूं, या हुनखे बुरो सम्झदा आहियूं, त सभिनि खां वॾो अज्ञानी शक्तिहीन त असां ई आहियूं। अॼु अगरि माण्हू छाते जी दुकान हूंदी त बारिश पईंदी त छाते वारो सभिनि खे छातो ॾींदो न, चईंदो न छातो वठी वठो बारिश थी पए। हुन वटि छातो हूंदो तॾहिं त ॾींदो। त उहे ई असां अगरि चऊं था कि ॿार मञनि नथा, ईअं था करनि, ईअं था करनि, त मतिलब कि असां में सम्झ न आहे ॿारनि खे संभालण जी। ॿारनि खे चाहे कंहिंखे बि, चाहे ॿार चाहे घर में कोई बि आहे, अगरि असां चऊं था असांजी नुंहं अहिड़ी आहे अहिड़ी आहे, मतिलबु असांखे सम्झ न आहे कि असां अहिड़ी नुंहंनि खे कीअं संभालूं। असां अगरि चऊं था असांजी ससु अहिड़ी आहे अहिड़ी आहे, मतिलबु असांखे सम्झ न आहे कि असां अहिड़ी ससुनि सां, अहिड़े पति सां कीअं हलूं। कोई माण्हू ॾाढो चईंदे न कि मूंखे पतो आहे अहिड़े माण्हुनि सां कीअं हलबो आहे, त उहा हली बि हलंदा आहिनि। कई कई माण्हुनि खे न टेक्निक हूंदी आहे, जो घर में जो कमु करण वारी मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी, उन्हनि सां बि कमु कराइण जो अकुल हुजणो खपे। ईअं थोरी माई रखी छॾी ऐं करे वेंदी, ईअं त उहो सोचदी हा भई ठीकु आहे, हीअ त माण्हू रोज़ हुन सां उहो त ईअं ई करे वेंदी। लेकिन हुनखे कीअं असांखे हैंडल करिणो आहे,
कीअं असांखे हुन खां कमु कढाइणो आहे, कीअं प्यार सां युक्ति युक्त हुन सां ठही करे। अॼु माण्हू के टेक्निक हूंदी आहे ईअं ठही करे हलनि। ऐं ॾिसो वंडर त बाबा चवनि त इहो आहे, अॼु माण्हू जंहिंसां कमु कढाइणो हूंदो आहे न, पंहिंजे जेका बि कमु करण वारो हूंदो हुननि सां ॾाढो मिठी रीति हली करे हुननि सां कमु कढाए छॾंदा, लेकिन घर में हिक ॿिए सां मिठी रीति नथा हली सघनि। हिन समय सोचनि था मां वॾो, ऐं कमु करण वारी माई चलो ठीकु आहे करे त वेंदी, थोरो सो प्यार सां ॻाल्हायो, थोरो सो पुचकार ॾियो, चईंदसि हीअ चीज वठ, इहे पैसा वठ, हीअ कर, शांति सां कमु कढाए। हुनखे चईंदा आहिनि जीअं बिज़नेसमैन हूंदा आहिनि, अॼु माण्हू चीज बेचण लाइ, कमु कराइण लाइ माण्हुनि वटि कंहिं वटि टेक्निक हूंदी आहे, लेकिन अगरि असां उहा ई टेक्निक पंहिंजी घर गृहस्थी में यूज़ करूं, कमी कमज़ोरी त सभिनि में आहे। तव्हां ईअं न चई सघंदा आहियो ॿार ख़राबु आहे, मुंहिंजी नुंहुं ख़राबु आहे, मुंहिंजो पति ख़राबु आहे। तव्हां में बि अवश्य कोई न कोई कमी आहे जो तव्हां ॼाणे करे बि अनजान आहियो, या सोचो था न मां कीअं हिननि खे चवां, न त चईंदा अरे मम्मी अहिड़ी आहे। कई बार मम्मियूं पापायूं ख़ुदि जी कमी कमज़ोरी खे छुपाईंदा आहिनि, ॿारनि खे चईंदा आहिनि ईअं, त ॿार त कॾहिं त ॾिसी वठंदो, चईंदा अरे असांजी त मम्मी अहिड़ी आहे। दुनिया में माण्हू माता पिता खे, वॾनि खे वॾो पोज़ीशन ॾींदो आहे, लेकिन हीअ पोज़ीशन हाणे जे हिसाब सां ठीकु न आहे। हाणे जे हिसाब सां अगरि असां कंहिंखे बि चऊं तुंहिंजा मम्मी पापा खां सिख, उहे ईअं उहे त सुठा हूंदा, उन्हनि जो चयो मञ, अलाए मम्मी पापा अलाए छा छा करनि था पतो ई न। ॿार त हू चवंदा न अरे तव्हां ई त चयो असांखां मम्मी पापा खां सिख, असांजी मम्मी त ईअं कंदी आहे, असांजी मम्मी त सॼो ॾींहुं फोननि ते ॻाल्हाईंदी आहे, असांजी मम्मी त सॼो ॾींहुं टीवी ते ॾिसंदी आहे, असांजी दादी त सॼो ॾींहुं टीवी हलाए वेहींदी आहे। पोइ कीअं चऊं असां बि? इन करे इहे चइण बि ॾाढो सावधानी सां चइणो, कंहिंखे बि न चइणो बि तव्हांजी माण्हू त मम्मी पापा खे त सुठो मञंदा आहिनि, वॾनि खे त सुठो मञंदा आहिनि, नंढनि खे ई ख़राबु मञंदा आहिनि। लेकिन परमात्मा चए थो छो जो नर्क आहे न, कलयुग आहे, हिन समय सभी आत्माउनि में कोई न कोई कमी कमज़ोरी आहे, कोई न कोई अवगुण आहे, त हिन करे कोई ख़राब न आहे। इन करे तव्हां कॾहिं बि कंहिंखे ईअं न चओ कि फलानी ख़राब आहे, फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, अलाए कंहिंजो कहिड़ा कंहिंसां हिसाब किताब आहे। ॾिसो दुनिया में माण्हुनि जो कड़ो हिसाब किताब हूंदो आहे। परमात्मा त असांखे कर्मनि जी गति ॿुधाईंदो, जॾहिं तव्हां कर्मनि जी गति दिमाग़ में रखंदव न, तॾहिं तव्हां कंहिंखे बुरो चइण छॾे छॾंदव। अॼु कोई छा थो करे असांजे लाइ त दुनिया जे हिसाब सां त वरी अॼुकल्ह त, पहिरियों जे ज़माने में इहे वॾी वॾी ॻाल्हियूं लॻंदियूं हुयूं, हाणे नथी लॻनि। त छो जे अॼुकल्ह जो इहो फैशन थी वियो आहे, जेको बि दुनिया में हले थो कोई नई ॻाल्हि कोन्हे। अॼु कोई शरीर छॾे वठे उहो बि कोई नई ॻाल्हि न आहे। अॼु कोई कंहिंखे धोखो ॾेई छॾे उहा बि नई ॻाल्हि कोन्हे। अॼु बाबा चए थो माण्हू ॾिसो, माण्हू त शौक़ में शादियूं था कराइनि। अॼु शादी खां पहिरियों, शादी खां पोइ बि माण्हू रहे अलाए कंहिंसां थो संबंध अलाए कंहिंसां। अॼु जे ज़माने में नई ॻाल्हि न आहे, लेकिन असांखे ईअं नई ॻाल्हि न आहे, चलो ठीकु आहे, लेकिन असांखे कंहिंखे बि ग़लति न चवणो, छो जो अलाए कंहिंजो कंहिंसां हिसाब किताब आहे। हिसाब किताब ॾाढो कड़ो हूंदो आहे न, भई ॾिसो अलाए माण्हुनि जो हिकु आत्मा जो, छो जो हिन समय न कलयुग जे अंत जे समय में हर आत्मा पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे, छो जो हाणे असां सभिनि खे पंहिंजे घर वापसि मथे परमधाम में हलणो। सम्झो हाणे असां हेॾा ॾींहं हिकु जॻह रहियासीं, हुते सॼो अॼु असांखे वापसि वञिणो आहे पंहिंजे शहर। असां सम्झो महीनो रहियासीं, साल रहियासीं, त असांजो कंहिंसां बि जो बि हिसाब किताब हूंदो, जो बि ॾियण वठण हूंदो, अॼु ताईं असांखे पूरो करणो, पोइ असां वञूं था पंहिंजे घर। त हूअं ई
अॼु ताईं हिन कलयुग अंत ताईं असां सभई मनुष्य आत्मा आहिनि की हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो करणो ई आहे, कीअं बि करे। तॾहिं त दुनिया में ॾिसो छा छा थिए थो, केरु छा थो करे, केरु छा थो करे, केरु छा थो करे, ॿुधी ॿुधी करे दिमाग़ में रखी मथो भारी थी वेंदो। अगरि असां परमात्मा जी ॻाल्हि बुद्धि में न रखंदासीं कि हर आत्मा जो हिसाब किताब, अॼु कंहिं हिक माण्हू जे कारण पूरो घर परेशान आहे। माण्हू त सोचदो अरे न त असांजे घर खे परेशान करे रखंदी, लेकिन इहो बि तव्हांजो हिसाब किताब। उहा आत्मा चाहींदे हुए बि भले तव्हां हुनखे, माण्हू सोचदो अरे हिन खां त मारे ई छॾियो, हिनखे मारण खां पोइ बि हुनजो हिसाब किताब हूंदो न, उहो बि तव्हां सां चुकतो कंदो, हुनजी आत्मा भटकदी रहंदी। बाबा जो एतिरो छो छोजी समय खां पहिरियों अॼु कोई माण्हू कंहिंखे मारे थो छॾे, हुनजो समय ई न आयो, उहो आत्मा खे ॿियो शरीर कीअं मिलंदो? त उहो भटकती पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण लाइ, ॾिसो अॼु कंहिंजो कंहिंसां कर्जो हूंदो, उहो कीअं हुनजे पुठियां पइजी वेंदो। उहे आत्मायूं बि हिन समय मनुष्य आत्मा बि हिक ॿिए जे पुठियां पइजी वेंदी आहे। तव्हां जेतिरो कंहिं माण्हू खां परे वञणु चाहियो, लेकिन अगरि तव्हांजो हिसाब किताब आहे त तव्हांखे चुकतो करणो ई पवंदो। हुनजो सहज साधना परमात्मा जी छत्र छाया में रहो, भॻवान खे टाइम टू टाइम हर ॻाल्हि हुनखे मन ई मन में ॿुधाईंदा रहो। त भॻवान खे माण्हू अखियूं बंदि करे यादि कंदो आहे भक्ति मार्ग में, लेकिन असांखे सॼो ॾींहुं त अखियूं खोले करे कर्म क्षेत्र में कर्म करणो आहे न। अखियूं खोले करे भॻवान खे यादि करण जो अभ्यास सां छा थींदो आहे, असां जॾहिं घर गृहस्थी में दुनियादारी में ईंदा आहियूं त असांखे हुन समय बि भॻवानु यादि रहंदो आहे। न त माण्हू सुबुह सुबुह जो आहे न अखियूं बंदि करे भॻवान खे यादि कंदा आहिनि, पोइ अखियूं खोलंदा आहिनि, चवंदा आहिनि गुम थी वियो, बसि हाणे कमु करो हिन दुनिया में अची। लेकिन कर्म कंदे समय त ॻाल्हियूं अचनि थियूं, हुन समय असांखे शांती खपे, सुख खपे, हुनजी मदद खपे। त ताकी कॾहिं बि कोई ॻाल्हि बि थी वञे, हुन समय तुरंत बाबा हीअ ॻाल्हि ईअं थी हुई, बाबा मन ई मन में हुनखे ॿुधाईंदा रहो। न त दुनिया में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं अञा त अचणियूं आहिनि। बाबा चवनि था अञा हिन दुनिया में दुखनि जा पहाड़ किरणा आहिनि, त कुझु बि नथो थिए दुनिया में। अञा हिन दुनिया में दुखनि जा पहाड़ किरंदा, त हुन समय खे, हुन समय में जो असां अहिड़ी सिचुएशन खे पार करण लाइ असांखे छा करणो पवंदो, सदा परमात्मा खे पाण सां गॾु रखो, ऐं जेको बि थिए थो न हुनखे ख़ुशि ख़ुशि एक्सेप्ट करो कि हा चलो थी वियो, ये असांजो हिसाब किताब पूरो थी वियो, छुट्टी। कुझु बि थिए सुठो या बुरो, त हिन सां छा थींदो, असां जल्दी जल्दी अॻियां वधंदासीं। अर्थात समय सां असां जल्दी जल्दी अॻियां वधंदा आहियूं। जल्दी जल्दी अॻियां जॾहिं वधंदा वेंदासीं त छा थींदो, असांजे जीवन में जल्दी जल्दी परिवर्तन ईंदो, जल्दी जल्दी सुख शांती थींदी, असांखे जल्दी जल्दी सुठो लॻंदो। त बाबा हाणे असांखे अॼु चवनि था कि सदा हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा इहे सम्झो असां सभु आत्मायूं हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो था कयूं, ऐं कंहिंजी बि कोई कमी कमज़ोरी ग़लती ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए हुनजो अनुभव बि असां करूं था कि माण्हू एॾो ग़लति करे थो, त कोई बि ॻाल्हि में न इहे शौक़ न थी वञे, अरे ॾिस हुन में सां ईअं कई, अरे ॾिस हुन ईअं कई, अरे ॾिस हुन सां ईअं थी, न कोई नई ॻाल्हि न आहे। 5000 साल पहिरियों बि थियो हुयो, ऐं वंडर त इहा आहे कि अॼुकल्ह हर हिक सां ईअं ई कुझु न कुझु थिए ई थो। भई पहिरियों त चलो दुनिया में कंहिं हार्ट अटैक थींदो हुयो, कंहिंजी किडनियूं ख़राब थी वेंदियूं हुयूं, कंहिंखे कोई बीमारी, केरु कंहिंखे धोखो ॾींदो हुयो, केरु ग़लति कमु कंदो हुयो, पहिरियों त हीअं हुयो। अॼुकल्ह त हीअ बुरायूं, विकार, बीमारियूं, लड़ाई झगड़ा, धोखाबाजी, इहे त कॉमन ॻाल्हि थी वई आहे। ही त कॉमन ॻाल्हि थी वई आहे।
घर घर में माण्हू हिक ॿिए जे मथां विश्वास न करे सघंदो आहे। त हिन समय न हर हिक खे पंहिंजी सावधानी, हर मनुष्य आत्मा खे परमात्मा सां गॾु रही करे पंहिंजी सेफ्टी खुद रखणी आहे। हिन समय कोई पत्नी सेफ न आहे। माण्हू चईंदो न पति त हुजणो खपे, पीउ त हुजणो खपे। अॼु पीउ जो बि भरोसो न आहे त पति जो बि भरोसो न आहे। पति चाहे पैसा न आहिनि त पंहिंजी पत्नी खे बि बेचे ईंदो, पीउ वटि पैसा न आहिनि त पंहिंजे ॿारनि खे बि बेचे ईंदो। थींदो ई आहे अॼुकल्ह जी दुनिया में। त घर घर में इहा हालत थी वई आहे दुनिया में। इन करे चाहे पति आहे पीउ आहे भाउ आहे न आहे बराबर जो आहे। त माण्हू ॾिसो इहे सोचे अगरि हिन दुनिया में अगरि तव्हां हिन देहधारियुनि ते विश्वास रखी हलंदव त कॾहिं बि धोखो खाई सघंदा, या त कॾहिं धोखो खाई सघंदव या त उहो शरीर छॾे हली वेंदा तो पछताईंदव। इन करे शुरू खां ई ॿारनि खे बि हिकु परमात्मा ते निश्चय रखाए हलाइण जी आदत हुननि खे बि चओ। भले असां तव्हांजा माउ पीउ संबंधी आहियूं, लेकिन कंहिं न कंहिं रूप में जंहिं बि नाम रूप में तव्हां भॻवान खे मञंदा आहियो उन्हनि खे उन सां ज़रूर जोड़े रखो। जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि सां समय समय ते ॻाल्हाईंदा आहियो, उन्हनि सां ईअं कंदा आहियो, हूअ 15 मिंट 20 मिंट अधु कलाक हर ॿार खे बि चयो की इहे बि तव्हांजा माउ पीउ अथव, इहे बि तव्हांजा संबंधी अथव। हिननि वटि बि जो बि तव्हां कंदा आहियो, पाठ कंदा आहियो, पूजा कंदा आहियो, आरती कंदा आहियो, जो बि कंदा आहियो, त हुननि सां बि उन्हनि खे जोड़े रखो, ताकी कॾहिं बि समय कहिड़ो बि अचे थो त हुन समय कोई बि माण्हू हलचल में न अचे की अरे इहे छा थी वियो, हाणे मां छा करां, हाणे मां छा करां। भले असां चऊं न ॿार त नंढा आहिनि सम्झदा न, लेकिन अॼुकल्ह जा ॿार बि ॾाढा समझदार हूंदा आहिनि। हुननि खे बि दुनिया में इहे सभु ॾिसंदा आहिनि, टीवियूं मोबाइल, घर घर में अॼुकल्ह कहानी थी वई आहे कि सभु दुनियादारी में ॿार वॾनि खां ज्यादा होशियार थी विया आहिनि कि अच्छा हीअ ॻाल्हि ईअं थी हूंदी। त इन करे बाबा चवनि था छो जे समय कहिड़ो थो हले। इहा हिन खे चइबो आहे हिन सृष्टि ते क़यामत जो समय, अर्थात हिसाब किताब चुकतो करण जो समय हले थो। इस समय सभी माण्हू न हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो था करनि। जीअं दिवाली जे माण्हू नया खाता शुरू कंदो, हुन खां पहिरियों सभु पंहिंजो कर्जो वर्जो चुकतो करण जी कोशिश कंदा, भई दिवाली खां नयो खातो शुरू कंदासीं, हाणे सभु ख़तम हिन साल जो। उहे ई सृष्टि ते 4 युग ख़तम थी करे हाणे वरी खां नयो चक्कर शुरू थियण वारो आहे सतयुग खां। त तव्हां त चओ भई सम्झो कोई माण्हू हाणे ॾाढो अमीर आहे, त लेकिन हुननि जा अगरि कंहिं आत्मा सां कोई कर्जो आहे जो ग़रीब आहे त हुनखे चुकतो करणो पवंदो। हीअं न चई सघंदा आहियूं भई असां त एॾा अमीर आहियूं, असांजा संबंधी एॾा ग़रीब आहिनि, असां हिननि सां संबंध न रखंदासीं। न, तव्हांखे करणो पवंदो, जो लेणो देणो आहे उहो हिते करणो पवंदो, चुकतो करणो पवंदो, न त पोइ तव्हांखे हुननि वटि जन्म वठी करे या धर्मराज जी सजा खाई करे चुकतो करणो पवंदो। त ग़रीब अमीर कोई न आहे। अगरि तव्हांजा संबंधी तव्हांजा रिश्तेदार कोई बि अमीर आहिनि ग़रीब आहिनि, हिते त आत्माउनि जो हिसाब किताब आहे। तव्हां ख़ुशी ख़ुशी सां चुकतो करो या न त धर्मराजपुरी में चुकतो करणो त पवंदो। तंहिंजे करे बाबा अॼु चवनि था कि सदा इहा यादि रखो कि असांखे पंहिंजा सर्व हिसाब किताब चुकतो, ऐं हाणे त सभु परमात्मा जी यादि में हूंदासीं न त सहज रीति जल्दी चुकतो थी वेंदा, न त धर्मराजपुरी में त ॾाढी कड़ी सजा मिलंदी आहे। धर्मराजपुरी में 1 सेकेंड जी सजा ईअं लॻंदो आहे जीअं असां जन्म जन्मांतर भोग न भोगूं था। त परमात्मा चईंदा आहिनि इन करे असांखे कॾहिं बि हर कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि करे करो, ऐं कोई बि ॻाल्हि थिए थी त उनखे सदा नंढो करे ख़तम करो। अच्छा चलो हीअं थी वियो, चलो हाणे हीअं था करूं, थी वियो न,
चलो थी वियो हाणे छा कंदासीं? अॻियां जीअणो आहे ख़ुशी ख़ुशी सां, त ॻाल्हि खे जल्दी जल्दी करे निपटाए छॾो। भई ॾिसो, माण्हू कोई कमु कंदो आहे, सोचतो आहे न हाणे ये कमु निपटाए करे पोइ मां हीअं करणो, त उहो उन खां पहिरियों जेको कमु कंदो आहे न, उहो जल्दी जल्दी निपटाईंदो वेंदो आहे, ताकी मां ॿियो कमु जल्दी शुरू करां। अगरि हुनखे ॿियो कमु शुरू करणो आहे त जल्दी जल्दी पहिरियों निपटाइणो पवंदो, पोइ हुन में कुझु बि गड़बड़ी थींदी, चईंदो चलो थी वई न, हाणे मूंखे त ॿियो कमु शुरू करणो आहे, चलो वरी पोइ ॾिसंदासीं हिनखे, हाल फ़िलहाल त बंदि करो। त हूअं ई असांखे परमात्मा चईंदो आहे कि हर सेकेंड भगवान जी दृष्टि ॾिसो, भगवान जी सोच आहे कि असांजो हर सेकेंड नयो हुजणो खपे। चलो सेकेंड न, कम से कम कलाक न 2 कलाक, चलो सुबुह जी ॻाल्हि ॾींहं ताईं ख़तम थी वञे, माण्हू कोई सुबुह जो नाश्तो न ॾींहं जो न खाईंदो आहे, जीअं त पंहिंजे शरीर खे 3 टाइम अलॻि अलॻि रोटी भोजन ॾियो था। कई माण्हू त हर घंटे में कुझु न कुझु खाईंदा आहिनि, कुझु न कुझु पीअंदा आहिनि, त इहा हर घंटे असांखे कुझु न कुझु पंहिंजो पुराणो सभु कुझु भुलिजी करे नयो शुरू करणो। परमात्मा त चईंदा आहिनि हर सेकेंड न त हर घंटे न त चलो सुबुह शाम, सुबुह ॾींहुं शाम, सुबुह जी ॻाल्हि ॾींहं ताईं ख़तम थियणी खपे, ॾींहं जो पोइ नयो मनोरंजन कुझु करो, सुठी ॻाल्हि। सम्झो सुबुह जो कुझु ख़राब थी वियो त ॾींहं ताईं ख़तम, चलो ॾींहं जो कुझु हलूं था, कुझु सुठो था करो, चलो ॾींहं जो ॻाल्हि थी, चलो राति जो शाम जो कुझु सुठो था करो, थी वई न, त राति ताईं त सभु कुझु ख़तम थियणो ई खपे। के माण्हू सोचे न भई राति ताईं सभु कुझु असांजो जेको बि हूंदो आहे ठहियल सभु असां ख़ाली करे रखंदा आहियूं, मतिलबु कल्ह ताईं न रखंदा आहियूं, या कंहिंखे ॾेई छॾंदा, या गांइ खे खाराईंदा, या कंहिं ॿाहिरि ग़रीब खे ॾेई करे कल्ह सुबुह ताईं न रखंदा आहिनि। त जीअं त स्थूल चीजनि जो ध्यानु था रखो, भई के माण्हुनि खे हूंदो न, कपिड़ा असां सभु धोयूं, झाड़ू पोछा रोज़ करूं, घर जी सफ़ाई रोज़ करूं, रोज़ असां के माण्हू सुबुह जो ॿी ड्रेस, शाम जो पोइ राति जो, ईअं ड्रेसिस बि चेंज कंदा आहिनि। त ईअं असांजी आत्मिक स्थिति बि हमेशह सुठी हुजणी खपे। ईअं न सुबुह जो कंहिंसां कुझु अनबन थी वई त ॾींहं ताईं सॼो ॾींहुं मूड ई ख़राब, सॼो ॾींहुं त छा, माण्हू साल साल ताईं हुन ॻाल्हि खे सोचे सोचे पंहिंजो मूड ख़राब करे रखंदा आहिनि, संबंध ख़राब करे रखंदा आहिनि। त छा था उहो, जीअं माण्हू चई न सालनि ताईं अचार खाईंदा आहिनि, त इहे सालनि ताईं माण्हू ॻाल्हियूं यादि था रखनि, त जीअं त सालनि ताईं हुनखे यादि करे 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 दुखी थींदा रहंदा आहिनि। ॿियो हुनखे चटपटो ठाहे छॾंदा आहिनि, जीअं अचार रखी रखी ॿियो उहो थी वेंदी आहे न, उहो ॻाल्हि खे रखी रखी मिलावट करे करे ॾाढो चटपटो रीति सां ठाहे करे हिक ॿिए खे ॿुधाए करे हिक ॿिए खे परेशान कंदा रहंदा आहिनि। त बाबा चवनि था की हाणे असांखे जीअं असां 3 टाइम अलॻि अलॻि भोजन कंदा आहियूं, या घणा बार बि तव्हां कंदा आहियो, कोशिश करे अॼु जो ॻाल्हि थी उहा राति ताईं ख़तम थियणी खपे। छो जी हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे। अगरि असां ॻाल्हि खे जल्दी ख़तम न कंदासीं ऐं हुन सां दुश्मनी करे वेंदासीं न, ऐं असां अगरि हुन ॻाल्हि खे वधाईंदा रहंदासीं त असांजो ॿियो हिसाब किताब शुरू थी वेंदो। अगरि तव्हां पंहिंजे जीवन में सुख शांती ख़ुशी सां रहणु चाहींदा आहियो त परमात्मा असांखे चए थो अॼु ताईं जो थियो थियो, हुनखे तव्हां बि माफ़ करो, तव्हां बि माफ़ी मंगो, छुट्टी थी। अच्छा, मीठी मीठी स्किल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान कर्म कंदे हुए शक्तिशाली श्रेष्ठ सिद्धि रूहानी पर्सनैलिटी जो अनुभव कराइण वारा कर्म योगी आत्मा ठहो। बाबा चवनि था कई ॿार सिर्फ़ कर्म करता न,
बाबा चवनि था तव्हां ॿारनि खे सिर्फ़ कर्म ई न करिणो आहे, लेकिन कर्म सां गॾु मूंखे यादि बि करिणो आहे। माण्हू कर्म कंदे हुए भॻवान खे छो न यादि करे सघंदो आहे? छो जी माण्हू सोचदो आहे भई भॻवान खे यादि करण जी, कई माण्हू सिमरन कंदा आहिनि या भॻवान खे यादि कंदा आहिनि त अखियूं बंदि कंदा आहिनि। कई माण्हू भॻवान खे यादि करण लाइ मथो ढके करे यादि कंदा आहिनि। कई माण्हू भॻवान खे चप्पल उतारे करे यादि कंदा आहिनि। कई माण्हू सोचदा आहिनि सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे भॻवान खे वेही करे यादि रखो, साम्हूं मूर्ति हुजे, हथ में पाठ हुजे, मालायूं हुजनि। हाणे रोटी ठाहींदे हुए त झूठो मुंहुं थी वियो, भई रोटी ठाहींदव शुरू कंदव त कुझु न कुझु खाए। कई माण्हुनि जो इहो बि नियम हूंदो आहे, अरे झूठो मुंहुं थी वियो, हाणे कीअं भॻवान खे यादि करो। त इहे जेका बि माण्हुनि मनुष्य नियम ठाता आहिनि, इन जे कारण ई माण्हू कर्म कंदे हुए भॻवान खे यादि नथो करे सघे। मतिलब इहे नियम थिया या असांखे भॻवान खां दूर करण जी ॻाल्हियूं थी। हाणे असांखे भॻवान खे यादि करिणो आहे, पांव में चप्पल पई आहे, असां कमु था करूं, हुन समय मूंखे भॻवान खे सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, कुझु ॻाल्हि ॿुधाइणी आहे, मुंहिंजा भॼन कीर्तन ॻाइणा आहिनि, त कीअं ॻायां पई? मां त चप्पल पाए रखी आहे, मथो बि की न ढकियो भई, सॼो ॾींहुं मथो ढके करे वेहां छा मां? त केरु थो चए तव्हांखे मथो ढको, चप्पल लायो, झूठो मुंहुं न करो? त इहे ॿियो बि जेका बि नियम आहिनि, साम्हूं मूर्ति रखियल हुजे, हथ में माला हुजे, इहे थोरी आहे पोइ त असां कर्मयोगी थी न सघंदासीं, पोइ त असां कर्म कंदे भॻवान खे यादि न करे सघंदासीं। त कर्म कंदे हुए भॻवान खे यादि करण केरु करे सघंदो आहे? जो ख़ुदि जी देह खां न्यारो हूंदो, जो इन नियमनि सां परे हूंदो, जो परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झंदो हूंदो कि न मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मुंहिंजी आत्मा खे पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि करे शक्ति वठणी आहे, त मां हुन में फुल्को पचायां थी त मूंखे दिमाग़ सां यादि करिणो, हिन में छपल आहे न आहे, हिन में फ़र्क़ु कुझु उहो थोरी थियो। भले चप्पल पई हुजे, मां त आत्मा थी यादि करां न, आत्मा त देह खां न्यारी आहे न। त परमात्मा चए थो ॾिसो, छो जे दुनिया में माण्हुनि खे इहे न पतो आहे कि असांखे भॻवान खे छो यादि करिणो, छो जे असांखे हुनजी मदद खपे, असांखे हुन खां शक्ति खपनि, असांखे हुन सां सर्व संबंधनि जो अनुभव खपे। हाणे केरु कंहिंजो केरु न आहे कोई संबंधी, उन समय उहो अगरि ॿिए खे ॾिसे त हुनखे लॻंदो न भई मुंहिंजो इहो संबंधी न आहे, ऐं हुन समय उहो तुरंत सोचे कि न मुंहिंजो त परमात्मा संबंधी आहे न, हुन संबंध सां त हुनखे उहो संबंध जो दुख न थींदो भई मूं वटि न आहे। तंहिंजे करे परमात्मा चवनि था कि सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करो, कम कार ॾे, कम हथ सां कंदा रहो, लेकिन असांजी दिलि परमात्मा तरफ़, ई ॻाए न हिकु कम कार ॾे दिलि यार ॾे, मतिलबु कर्म त करो लेकिन असांजो दिलि परमात्मा तरफ़ हुजणो खपे। हाणे कमु कंदे हुए अगरि असांखे चप्पल न, तव्हां सोचो मूंखे भॻवान खे यादि करिणो, सॼो ॾींहुं चप्पल न पायो त उहो बि ठीकु न आहे, चलो ॿाहिरि वेंदव त पाइणी पवंदी न। त इहे सम्झो कि परमात्मा असांजे शरीर खे न ॾिसदो आहे, परमात्मा त असांजी आत्मा खे शक्ति ॾींदो आहे। त असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म कंदे, बाबा चवनि था कोई बि साधारण कर्म बि तव्हां करो था न, कोई बि साधारण कर्म बि करो था, चाहे तव्हां बाथरूम में आहियो, काथे बि आहियो था, चाहे ॿाहिरि आहियो, लेकिन असांजी बुद्धि में सदा यादि रखणो खपे। जीअं तव्हांखे बुद्धि में सदा यादि अथव, सम्झो तव्हांजो कोई माण्हू ॿाहिरि वियो आहे, अचण वारो आहे, त बुद्धि में यादि हूंदो न, हा भई इहे ईंदो हाणे, त उहो ई असांखे बुद्धि द्वारा परमात्मा खे सदा यादि रखणो आहे कि हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। सर्व संबंधनि सां बुद्धि द्वारा यादि रखो, हुन सां हुन रीति ॻाल्हियूं करो, हुन सां मदद वठो, त असांजो आस पास जो औरो ॾाढो सुठो थी वेंदो।
छोकी असां सिधा परमात्मा जी छित्र छाया में रहींदासीं त परमात्मा त सुख जो सागर, शांति जो सागर, सर्व शक्तियुनि जो सागर, त असांजे आसपास भी ओड़ो ही वाइब्रेशन ईंदा। स्लोगन आहे सही राह ते हलण वारा तथा सभिनि खे सही राह ॾेखारण वारा सच्चा सच्चा लाइट हाउस ठहो। बाबा चवनि था तव्हांखे सच्चो सच्चो लाइट हाउस था, जीअं लाइट हाउस ॿियनि खे राह ॾेखारींदो आहे न, त ईअं असां सच जी राह ते हलूं न त असांजे बोल कर्म चलन द्वारा ॿियनि खे बि सही राह मिली वेंदी। कोई माण्हू चवंदा आहिनि ॾिसी ईअं हले थी न, मां बि कल्ह खां ईअं हलंदमि। मतिलबु उन्हनि खे लॻंदो आहे की हा ईअं पॉसिबल आहे हीअं हलणु। त असां हली करे सच जी राह ते हलो त तव्हांखे बि ॿिया ॾिसी सिखनि। ईअं थी वियो लाइट हाउस ठहिण। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।